सिंधी अदबी संगत पारां शाइर गौस पीरज़ादे जे जनम ॾिण तक़रीब ऐं दस्तूरी गॾिजाणीअ में अदीबनि जा वीचार। गौस पीरज़ादे संगत गुलशन हदीद खे ॿीहर मुलज़िम करे संगत में जान विझी छॾी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंधी अदबी संगत पारां मुनक़िद गौस पीरज़ादे जे जनम ॾिण तक़रीब में सदारती राय ॾींदे कयो। हुन चयो त गौस पीरज़ादे समूरनि दोस्तनि खे हिक लड़ीअ में आणे छॾियो आहे। हू मुहबतनि जो अमीन आहे। रुस्तम लक पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त गौस हिकु सचो ऐं अरड़ो इंसान आहे। इम्तियाज़ दानिश जी कहाणी फेरो ते ॻाल्हाईंदे चयो त कहाणी तारीख़ जी रड़ आहे, जंहिं में 1 यूनिट खां पोइ सिंध जे सियासी उथल पुथल खे बयानु कयो वियो आहे, जंहिं में उन्हनि किरदारनि खे साम्हूं आंदो वियो आहे जिन 1 यूनिट दौरान सिंध सां गद्दारी कई। माजिद राही चयो त कहाणी में किरदारनि जे असुलकनि नालनि बदिरां तमसीली अंदाज़ में बयानु कयो वञे त बहितर आहे। कहाणीअ खे एतिरो बयानी बि न बणायो वञे जो इहा मज़मून या लेक्चर महसूस थियण लॻे। हुन मौक़े ते कंबर बुट जी गज़ल ते राय ॾींदे इम्तियाज़ दानिश चयो त नई टीह जे शाइरनि में कंबर बुट जी हिकु मुनफ़रिद सुञाणप आहे। हुन जी शाइरीअ में ख़्याल आम रिवाजी हुजण बदिरां समाज सां टकराव में हूंदा आहिनि। सैफुल्लाह पलीजे चयो त इम्तियाज़ दानिश जी कहाणी सिंध जी तारीख़ जो हिकु बाब आहे जंहिंखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। कंबर बुट चयो त गौस पीरज़ादे हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि पई कई आहे। हू पंहिंजे मौक़िफ़ ते बीह रहंदो आहे, जेका ॻाल्हि हिन रिवायती समाज खां हज़म न थींदी आहे। आख़िर में गौस पीरज़ादे जी सालगिरह जो केक कटे खेसि भेटा पेश कई वई।